2 महीने की कश्मकश के बाद आज प्रीमियर शो से एक दिन पहले हम यहाँ भी ये कुर्सियाँ अपने प्रीमियर शो के लिए इनका अरेंज कर रहे हैं। और यहाँ ये सारे जितने बच्चे हैं, सारे बच्चे देख रहे हैं आप लोग, ये सारे हमारे दोस्त भी हैं और प्लस में यहाँ वॉलंटियर बनकर काम कर रहे हैं मुझ समेत। तो यहाँ पे हम कुर्सियाँ आज पट्टे में लेकर जाएंगे। ये भाई कोमो का जवाल, डाउनफॉल ऑफ द नेशन, ये अपने सिर आप लगा पड़ा है भाई। हाँ भाई, आज कितने अजनबी दोस्त हैं? सर 2 अजनबी एक को लेकर आओ। हाँ भाई, शाला बस मेहनत कयूं पिया अल्हम्दुलिल्लाह आखिरी ॾिया को आ बस। हाँ, सो लगा के इन सारे वॉलंटियर्स को हुक्मनामे पेश कर। अल्लाह भला उठ तू कम कर चाहते थे पान बैठो ही भाई आपने तो काम लगाने हुक्म दो बेटा। नहीं, मैं नहीं करने वाला काम भाई, मेरी कमर में दर्द पड़ जाता है। तो मेरा काम है आर्डर देना। तो दोस्त माशाल्लाह काम कर रहे हैं, अच्छा सा काम कर रहे हैं। और जहाँ पे मुझे कमी पेशी नज़र आएगी मैं उनको वहीं पे बोलूँगा कि भाई ये ऐसे नहीं करना, वैसे करना है। ये देख लें भाई इस हाल की कंडीशन, और नीचे कचरा देखें। ये सारा हमने सफाई करवाना है। ये लाइटिंग का निज़ाम दरम भरम लगा पड़ा है, ये सारा हमने बनवाना है। ये है हमारे शाहजमान भाई, हमारी जो है 50 कुर्सियों की बाकी कमी थी जो इन्होंने आते ही पूरी कर दी। 4 चांद लगा दिए भाई, जंग का मैदान फतेह कर लिया भाई, दिल जीत लिया। क्या ही बात है, क्या ही बात है। अब शाबाश, ये कुर्सियाँ अंदर लगवा लो, शाबाश। ये सारी कुर्सियाँ देख रहे हो ना, शाबाश अंदर लगाओ सब। बस थोड़ा फर्श को धोएंगे उसके बाद। हाँ बच्चा लोग क्या कह रहे थे? हम जाएं? हाँ हम जाएं चाचू? हाँ जाने नहीं देंगे बेटा, ये अभी तो पार्टी शुरू हुई है। कहाँ जा रहे हो? कहीं पे भी नहीं, कहीं नहीं जा रहे ना। हाँ ये सारी कुर्सियाँ लगवाओगे, उसके बाद जाओगे, तभी जाकर कल मज़े से फिटफाट होकर फिल्म देख पाओगे। नौजवान जी कावश कई आहे ऐं जेका पहिरीं विख खई आहे, पर उन में जेका भरपूरियत आहे, जे लिखियो आहे उन ते कमाल करे छॾियो आहे। छो जे पोयां इन जे करे ख़ूबसूरती आई आहे जो हिन सॼी फिल्म जे पोयां हिकिड़ी सोच आहे, हिकिड़ो पैगाम। चौहान साहब तव्हांखे तव्हांजी टीम खे इंतिहाई दिल जी ॻाल्हि सां मुबारकबाद पेश कयां थो। तव्हां जहिड़े नमूने सां शो पेश कयो, जहिड़े नमूने तव्हां एतिरे मुख़्तसिर वक़्त में एॾी कमाल कारीगरीअ सां एक्टरीन शयुनि खे एक्ज़िक्यूट करणु, ऐं उहो फ़लस्तीन जो माहौल जेको न ॾिठो, न कॾहिं उते विया, न उते पहुता, पर ईअं परसीव करे असां सभिनी जे साम्हूं उनखे एॾी ख़ूबसूरत अंदाज़ में उनजी मंज़रकशीअ मां पेश कई आहे। तव्हांखे सलाम आहे। खड़ा हूँ आज भी रोटी के 4 हर्फ लिए, खड़ा हूँ आज भी रोटी के 4 हर्फ लिए। सवाल ये है कि किताबों ने क्या दिया मुझको। त मां इहो ॿुधाइण थो चाहियां त इहे असांजा नौजवान आहिनि, इन्हनि खे किताबनि छा ॾिनो आहे जेको तव्हां ॾिसी वरितो हाणे। मुझे लाइ हिकिड़ी फ़ख्र जी ॻाल्हि आहे त मुंहिंजी बिरादरी जो नौजवान, मूंखे एतिरो अंदाज़ो बि न हो उहो एतिरो वॾो कमु कंदो। कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियो, ज़मीर गैरत जा आहियो, अहिड़ियूं फिल्मूं ॾिसी अहिड़ा नौजवान तव्हांखे गैरत ॾियनि था, अञा बि तव्हांजी ज़मीर नथो जागे। ॾाढी ख़ुशी थी असांखे त असांजे सकरण में ही माहौल वरी जागी पियो आहे ऐं ज़बरदस्त ॾाढो मज़ो आयो असांखे। ऐं हिन मां फिल्म मां असांखे काफ़ी कुझु मिलियो। बेहतरीन फिल्म लगी। अफ़सोस इन शइ जो थियो त काश मां बि इन जो हिसो हुजां। अच्छा, माशाल्लाह बेहतरीन ज़बरदस्त मैसेज मिलियो तव्हांजी तरफ़ां, बेहतरीन आया। हिकु त असांखे मतिलबु महिमान नवाज़ी जे आड़ में जेका असां हिकु ग़लतफ़हमीअ जो शिकार हुई त महिमान नवाज़ी हर लिहाज़ खां ई मतिलबु एक्सेप्टेबल आहे। इन शइ जो हिन फिल्म बिल्कुलु रद्द कयो आहे। असांखे मतिलबु हिन ॻाल्हि जी असांखे तालीम ॾिनी आहे। महिमान नवाज़ी हिकु महदूद हद ताईं मक़सूद आहे ऐं असांजे करे असां हुनखे पंहिंजे घरनि में पंहिंजे कारोबारनि में ज़मीननि ताईं आणियूं त उहा जाहिलियत। साईं मैसेज हाणे हिकिड़ो असांखे इहो मैसेज आहे त भई फ़लस्तीन सां तव्हांजो जेको ज़ुल्म थियो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे ऐं उहा ई सिंध जंहिंखे जंहिं ते तव्हां खुॾो था, जेका पंहिंजी धरती सम्झो था, जंहिंखे पंहिंजे अमड़ ऐं मादर जो नालो ॾिनो अथव, उहा तव्हांखां सुभाणे खसीद में देरि कान थींदी। ऐं इहे ई साॻा हालात अथव जेके तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं तव्हांजे नज़रुनि जे साम्हूं त छा छा थिए पियो, केरु केरु अचे पियो। इहे रेफ्यूजीज़ ई आहिनि जेका तव्हांखां तव्हांजो हक़ खसींदी। पोइ ख़ुदा खे मञो सुजान जेके फ़लस्तीनी इसराइल वारे मामले ऐं सिंध अंदरि जेके हालतूं आहिनि हिन वक़्त जूं, त इहे शयूं सभु ॾेखारे करे असांखे हिकु नंढे ई माहौल में ज़बरदस्त फिल्म असांखे लॻी। माना
हिन वक़्त जो हालतूं जेके आहिनि या नौजवान जी जेका महिनत आहे सतन शहर जे नौजवान जी पंहिंजी कोशिशार वसार एतिरो कुझु करणु तमामु ज़बरदस्त असांखे माना जसलीदा नौजवान खे जंहिं महिल हेॾो कुझु सॼो कुझु दोस्तनि जी जेका महिनत हुई सकरन शहर जे नौजवाननि जी इहा माना सुहिणे हिसाब सां असांखे ॾाढी माना पसंदि आई ऐं सभिनी इलाही दोस्तनि खे पसंदि आई आहे ऐं असांजा ख़ुशनसीब आहियूं जो सकरन चाहियूं ॿी ॻाल्हि इहा त वॾी ख़ुशनसीबी असांजी आहे जेके फिल्म करण वारा उहे असांजा दोस्त